وأصحابه وبعد. प्यारा दोस्तों, दुनिया में इंसान जो सहारो है, अल्लाह ताला दुनिया जो निज़ाम अहिड़े नमूने सां ठाहियो आहे जो हर इंसान खे ॿिए इंसान जी लाज़िम ज़रूरत पवंदी आहे. अकेलो इंसान हर कमु नथो करे सघे. को बि इंसान दुनिया जे तमामु मामलात खे संभाले नथो सघे. अल्लाह ताला जो अहिड़ो निज़ाम आहे जो माण्हू खे माण्हू जी ज़रूरत ज़रूरु पवंदी आहे. पोइ अल्लाह ताला निज़ाम ठाहियो आहे. फैमिली सिस्टम हिकिड़ो आहे. अबे खे पुट जी ज़रूरत पवंदी आहे, ज़ाल खे मुड़ुस जी ज़रूरत पवंदी आहे, पुट खे पीउ जी ज़रूरत पवंदी आहे, अबे अम्मा जी ज़रूरत पवंदी आहे, भाइरनि जी, चाचनि मामनि जी. इन जे करे मदीने वारे साईं फरमायो त तव्हां सभई हिक ॿिए में नेक कमनि में हिक ॿिए जा मददगार बणिजी वञो. अल्लाह ताला हिकु उसूल क़ाइम फरमायो आहे. क़ुरान मजीद में रब फरमायो वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ. ए मुसलमानो, तव्हां सभु गॾिजी अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां झलियो. रब जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो. वला तफरकू, ऐं छिड़ विछड़ न थियो, जुदा जुदा न थियो. चाचे जो मुंहुं पंहिंजो, मामे जो मुंहुं पंहिंजो, सोट अलॻि कावड़ियो वेठो हुजे, पीउ अलॻि मुंहुं ख़राबु कयो वेठो हुजे, अधी अलॻि कावड़ी वेठी आहे, ससु अलॻि कावड़ी वेठी आहे, नुंहुं जो मुंहुं पंहिंजो. ईअं न, बल्कि गॾु रहो. तव्हां अल्लाह जा बाना आहियो. ज़मीन ते बि यकजान बची रहो. अल्लाह तव्हांखे बरकतूं अता फरमाईंदो. सुभान अल्लाह. मदीने वारे साईं फरमायो अल मुमिन लिल मुमिन कल बुनियान. हिकु मोमिन ॿिए मोमिन जे लाइ दीवार जे मिसल आहे. दीवार आहे न, यशुद्दु बअदुहु बअदन वशब्बक बैन असाबिही. मदीने वारे साईं फरमायो हीअं पंहिंजूं आङुरियूं मुबारक हीअं हिक ॿिए में मिलाइनि. साईं फरमायो त जीअं सिर सां मिली दीवार ठहंदी आहे, तीअं मोमिन हीअं हिक ॿिए में यकजान आहिनि. सुभान अल्लाह. ॾिसो केॾो भलो मिसाल ॾिनो आहे मुंहिंजे नबी. तव्हां सभई हिकु जान मिसल आहियो. पंहिंजो घर, पंहिंजी फैमिली, पंहिंजा अज़ीज़ अकारिब त कुझु आहे, पर हर मुस्लमान जे लाइ ॿिए मुस्लमान जो सहारो बणजणु ज़रूरी आहे. हबीबन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो वला अन अमशी मा अखिन फी हाजतिन अहब्बु इलैया मिन अन अअतकिफ फी हाज़ल मस्जिद, यानी मस्जिदुल मदीनतुल मुनव्वरा. महबूबन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त को मुस्लमान ॿिए मुस्लमान जी मदद करण जे लाइ उन सां गॾिजी हले. मूंखे इहो एॾो अमल वणंदो आहे जो होॾां को मुंहिंजी मस्जिद मदीने पाक जी मस्जिद नबवी में को एतिकाफ़ वेहे न, इन एतिकाफ़ वेहण खां मूंखे उहो मुस्लमान वणंदो आहे जेको ॿिए मुस्लमान जी मदद करण जे लाइ उन सां गॾिजी हलंदो आहे. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. वरी जो सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. हबीबन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो इन्न लिल्लाहि अज़्ज़ व जल्ल ख़ल्क़न ख़लक़हुम लिहवाइजिन नास. अल्लाह ताला पंहिंजा अहिड़ा बाना तख़लीक़ फरमाया आहिनि जिन खे अल्लाह माण्हुनि जी हाजत रवाई जे लाइ पैदा कयो आहे. तव्हां वटि को माण्हू कमु खणी अचे थो, तव्हां वटि को माण्हू पंहिंजो मामिलो खणी अचे थो, अदा मुंहिंजी मदद कर, मुंहिंजी सिफ़ारिश कर, मुंहिंजो हाल भाई थी. असां वरी जेकॾहिं को साहिब मनसब आहे, साहिब मसनद आहे त हरूभरू कावड़जी पवंदो आहे, नक चाढ़े वेठो हूंदो आहे. हज़रत सैयदना इमाम आली मक़ाम सैयद शुहदा शहीद करबला सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलात व तस्लीम रज़ियल्लाहु तआला अन्हु वरदा साईं फरमायो त तव्हां जेकॾहिं तव्हां में कंहिंजो कमु पवे थो त उनजो कमु कयो. छो त अल्लाह ताला उन माण्हू खे चूंडींदो आहे जो माण्हू ॿियनि जा कम करे. पर जेकॾहिं उहो ॿियनि जो कमु न ईंदो, ॿियनि खे फ़ाइदो न पहुचाईंदो त अल्लाह ताला उनखे हटाए उन जी जॻह ते ॿियो भलो माण्हू आणींदो जेको मुस्लमाननि जी ख़ैर ख़्वाही फरमाईंदो. इन जे करे मदीने वारे साईं फरमायो ख़लक़न ख़लक़हुम लिहवाइजिन नास. माण्हुनि जी हाजतुनि पूरियूं करण जे लाइ अल्लाह ताला मुस्लमाननि खे चूंडींदो आहे. यफ़्ज़हुन नासु इलैहिम, ऐं माण्हुनि जे दिलनि में विझंदो आहे त इलैहिम फी हवाइजिहिम, पंहिंजा मामला पंहिंजा मसला उन वटि खणी अचनि. उहो उनजो हल करे ॾेखारींदो.
उलाइकल आमिनून मिन अज़ाबिल्लाह। ओ ये जेके माण्हुनि जी मदद करण वारा आहिनि, चङनि कमनि में, भलाई जे कमनि में हिक ॿिए जा ख़ैर ख़्वाही करण वारा आहिनि, मदीने वारे साईं फरमायो इहे ई अल्लाह जा उहे बाना आहिनि जिन खे अल्लाह पंहिंजे अज़ाब खां अमन वारो बणाए छॾियो आहे। इहे दोज़ख में कोन वेंदा, इहे जहन्नम में कोन वेंदा। जहन्नम में उहे वेंदा जेके मुसलमाननि खे, इंसाननि खे नुक़सान पहुचाइण वारा आहिनि। जन्नत में उहे वेंदा, अज़ाब खां उहे अमन वारा आहिनि जेके माण्हुनि जी हाजत रवाई करण वारा आहिनि। यादि रखो मदीने वारे, बल्कि अल्लाह ताला जे क़ुरान फरमायो वल्लज़ीन कफ़रू बअदुहुम औलियाउ बअद। काफ़िर ॿिनि काफ़िरनि जा दोस्त आहिनि। हिकिड़ो काफ़िर ॿिए काफ़िर जो दोस्त आहे, उनखे फ़ाइदो पहुचाईंदो आहे। हींअर ॾिसो इसराइल जो मसइलो पियो थो हले, लखें फ़लस्तीनी वीचारा ॾींहुं राति शहीद थियनि था पिया, नंढड़ा मासूम ॿार उन्हनि जे मथां सही मुंहिंजा वॾा वॾा बम उछलाया था वञनि। 10 टन जो बम 5 ॿारनि जे मथां उछलायो थो वञे। किरोड़े अरबे रुपया उन हिकिड़े हिकिड़े मिसाइल ते ख़र्च कयो थो वञे। हिकिड़ो मिसाइल अरबे डॉलरनि जो आहे। एॾो ख़र्च करे उन मुस्लमाननि खे मारियो थो वञे। यहूदी आहिनि, काफ़िर आहिनि, त ॿिया ज़बान खोलण जे लाइ को तयारु न आहे। ॿियो त ठहियो, पर साईं मुंहिंजा को उन्हनि जे लाइ एहतिजाज करे, उन्हनि जी हिमायत में ज़बान खोले, उन्हनि खे मारियो थो वञे, उन्हनि खे जेल में विधो थो वञे, छो त काफ़िर काफ़िर जो ख़ैर ख़्वाह आहे। अल्लाह जो क़ुरान इशारो थो ॾे जे काफ़िर काफ़िरनि जा दोस्त आहिनि। छा मुस्लमान ॿिए मुस्लमान जे लाइ हॾ ॾोकी नथा बणिजी सघनि? हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान जी भलाई नथो करे सघे? यादि रखो वल्लाहु फी औनिल अब्दि मा कानल अब्दु फी औनि अखीहि। मदीने वारे साईं फरमायो, सही मुस्लिम जी हदीस आहे, त जेको बानो पंहिंजे मुस्लमान भाउ जी मदद में हूंदो आहे, अल्लाह वरी उन जी मदद में हूंदो आहे। तव्हांखे मुस्लमान भाउ जी मदद कई जाइज़ कम में, त अल्लाह ताला वरी तव्हांजी मदद फरमाईंदो, रब तव्हांजो हॾ ॾोकी बणिजी वेंदो। ऐं मदीने वारे साईं फरमायो मसलुल मुमिनी फी तवादिहिम। मोमिन जो मिसाल ईअं आहे जो हिक ॿिए सां मोहबत रखण में, व तराहुमिहिम हिक ॿिए ते रहम करण में, व तआतुफिहिम ऐं हिक ॿिए जे लाइ हमदर्दी रखण में। मसलुल जसद जे हिकिड़ो जिस्म हूंदो आहे, मुसलमान जो मुसलमान जे लाइ ईअं मिसाल आहे, उहे हिकु जिस्म वांगुरु आहिनि। साईं जन फरमायो जॾहिं की हिकु उज़वे खे सूर थींदो आहे त ॿिए उज़वे जो में सूर न बि हुजे तॾहिं उहो बेचैन हूंदो आहे। धक लॻे पेर में रोंदी अखा, हा न, मथे में सूर पवे सॼो जिस्म बेचैन थी वेंदो, पेट खे बुख लॻे सॼे जिस्म मां तस्कीन ख़तम थी वेंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो तव्हां मुस्लमान ॿियनि मुस्लमाननि जे लाइ ईअं आहियो जीअं जिस्म जा आज़ा आहिनि। हिकिड़े मुस्लमान खे दर्द पवे, को फ़लस्तीन में रड़ करे, त मातली में वेठल मुस्लमान खे उन दर्द जो अहसास थिए, अल्लाह मुंहिंजो मुस्लमान भाउ तकलीफ़ में आहे। मदीने वारे साईं फरमायो त तव्हां ख़ैर जे कम में हिक ॿिए जा मददगार थियो। क़ुरान मजीद फरमायो तआवनु अलल बिर्रि वत्तक़वा, नेकी ऐं भलाई जे कम में हिक ॿिए सां तआवुन कयो। वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान, गुनाहनि ऐं बदकारियुनि में हिक ॿिए जा मददगार न थियो। गुनाह जे कम में हाणे असां कमु उल्टो करे छॾियो आहे। गुनाहनि में हर को यार दोस्त गॾु हूंदो, नेकी जे कम में तव्हां मुला खणो वञे, तव्हांजो कमु ॼाणे असांजो कुझु नथो वञे। न, नेकी जे कम में हिक ॿिए जा मददगार थियो, अल्लाह वरी तव्हांजी मदद फरमाईंदो। अल्लाह ताला शाह असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब शाह असांखे उहा दिलि अता फरमाए जेका ॿियनि इंसाननि जी ख़ैर ख़्वाही जे लाइ धड़कण वारी हुजे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलिहि वसल्लम।